अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असन चैनल ते खुश आमदीद। अज जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं तमाम ज़बरदस्त जॉब अपॉर्चुनिटीज़ के बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान मिनिस्ट्री ऑफ डिफेंस में आहिनि। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ फेडरल गवर्नमेंट एजुकेशनल इंस्टीट्यूशन जेके अंडर द मिनिस्ट्री ऑफ डिफेंस स्कूल हलन था, जेके FG स्कूल्स आहिनि, उन्हनि में ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि एलिमेंट्री स्कूल टीचर BPS 14, जंहिंमें मेल फीमेल ॿई अप्लाई करे सघनि था। ऐं इन्हनि जॉब अपॉर्चुनिटीज़ में पूरे पाकिस्तान में कैंडिडेट अप्लाई करे सघनि था। इन में हर सूबे जी डिफरेंट कोटा रखी वई आहे। जीअं सिंध में रूरल एंड अर्बन ॿई कोटा रखी वई आहे। ऐं ही टोटल जेको आहे 212 सीट्स आहिनि मेल कैंडिडेट जे लाइ ऐं 45 सीट्स आहिनि फीमेल कैंडिडेट्स जे लाइ। हिन मिनिमम क्वालिफिकेशन जेका आहे उहा 16 ईयर ऑफ एजुकेशन आहे। ऐं हिन जी जेका एज लिमिट रखी वई आहे उहा 18 खां 3 साल रखी वई आहे, इंक्लूडिंग 5 ईयर जनरल एज रिलैक्सेशन। जेका जनरल एज रिलैक्सेशन आहे 5 ईयर्स जी। उनखे अलावा इन में अप्लाई करण जे लाइ तव्हां induction.fgei.gov.pk ते वञी ऑनलाइन अप्लाई कंदा। का हार्ड कापी में फॉर्म सबमिट न थींदो। सॼो जेको हिन जो प्रोसेस आहे उहो ऑनलाइन आहे। पूरी सिंध मां पूरे पाकिस्तान मां कैंडिडेट्स घर वेही ईज़ीली इन में अप्लाई करे सघनि था। इन जी जेका लास्ट डेट आहे उहा 10 फरवरी 2025 आहे। 10 फरवरी 2025 ताईं तव्हां हिन में अप्लाई करे सघो था। अप्लाई करण जे लाइ ही जेको URL इन लाइ induction.fgei.gov.pk इन ते वञी तव्हां ऑनलाइन अप्लाई कंदा। ॾिसो ही असां गूगल ब्राउज़र ते अची वियासीं ऐं ही induction.fgei.gov.pk इनखे असां सर्च कंदासीं। जीअं ई इनखे असां सर्च कयोसीं त असां ही वेलकम टू FGEIC जी जॉब पोर्टल ते पहुची वियासीं। हिते ई अचण सां ई साइन इन हिते तव्हांखे साइन अप ते क्लिक करणो आहे। जीअं असां हिन ते क्लिक कंदासीं त असां पोर्टल ते पहुची वेंदासीं जिथां असांखे अप्लाई करणो आहे। हिते अचण खां पोइ ही तव्हां ॾिसी रहिया आहियो साइन अप। सभिनी खां पहिरियां जिन्हनि जो कैंडिडेट्स जो अगरि अकाउंट हिन ते नाहे ठहियल त हू साइन अप कंदा। यकीनन तव्हां फर्स्ट टाइम हिन ते लॉगिन कंदव त ही तव्हां हिते साइन अप कंदा ऐं साइन अप में पंहिंजी डेटा ॾींदा, जंहिंमें फुल नेम, ईमेल, CNIC, कंफर्म CNIC, पासवर्ड, कंफर्म पासवर्ड करे तव्हां हिते रजिस्टर थी वेंदा। त हीअ असां मथे डेटा फिल करे आयासीं ऐं हिते पासवर्ड ऐं कंफर्म पासवर्ड करे क्रिएट कयोसीं। रजिस्टर ते क्लिक कंदासीं। जीअं ई तव्हां रजिस्टर ते क्लिक कंदव त तव्हांजो ही ओपन थी वेंदो ऐं उन खां पोइ ही ॾिसो त जेको CNIC निल, डेट ऑफ बर्थ, जेंडर वग़ैरह कुझु बि नथो अचे। इट मीन्स इन में इंफॉर्मेशन हाणे असांखे पुट करणी आहे। इंफॉर्मेशन पुट करण जे लाइ ही तव्हां प्रोफाइल इंफॉर्मेशन ते क्लिक कंदा ऐं तव्हां हिते पहिरियां पर्सनल इंफॉर्मेशन फिल कंदा। पोइ तव्हां पंहिंजी क्वालिफिकेशन प्राइमरी 5 ईयर्स, मिडिल 8 ईयर्स, मैट्रिक, पोइ इंटरमीडिएट, बैचलर ऐं पोइ जेको आहे 16 ईयर्स, MS, MPhil, ईअं तव्हां पंहिंजी पूरी जेको आहे डेटा हिन में पुट कंदा वेंदा। उनखां अलावा पोस्ट अप्लाई, तव्हां जे पोस्ट जे लाइ अप्लाई कंदा उन ते क्लिक कंदा। एलिमेंट्री स्कूल टीचर, ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे अपलोड डॉक्यूमेंट तव्हां अपलोड कंदा ऐं उन खां पोइ अंडरटेकिंग ॾींदा, तव्हांजो फॉर्म फिल थी वेंदो। उमेद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी त FGEI में फेडरल डायरेक्टरेट ऑफ एजुकेशन में एलिमेंट्री स्कूल टीचर जो जॉब्स आयूं आहिनि। मज़ीद इन इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।